जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिते वक़्त पॻिया में भाई साहब मोहम्मद पनाह ख़ान ऐं अदा रशीद कलोड़े साहब जन वटि हाज़िर थिया आहियूं। जेको हे मामिलो हले थो, जेको ॾोहारी अंसर भाई साहब जन खे जेको आहे सो भते जे लाइ चिठियूं लिखनि था या नुक़सान कनि था, उन खे कंडेम था कयूं, उन जी मज़म्मत था कयूं। SSP ऐं DIG साहब खे बि इहा रिक्वेस्ट था कयूं त जेको आहे सो अमन अमान ऐं जेका हिते मामलनि जा मामला आहिनि उन्हनि जे लाइ को पुलिस जी एक्टिवेशन कनि, पुलिस इन्हनि मामलनि खे ॾिसे ऐं उन्हनि जेके असांजा ॾोहारी आहिनि उन्हनि खे बि इन मीडिया जे तवसुत सां इहा ॻाल्हि कयूं था। भाई साहब जन जो घर ऐं असांजो घर हिकु ई आहे। हीअ जे उन्हनि खे तकलीफ़ आहे त असांखे तकलीफ़ आहे। इन जे करे मां उन्हनि खे इहो ई उन्हनि जे जेके सहूलियतकार आहिनि या उन्हनि जा जेके वास्तेदार आहिनि उन्हनि खे इहा ई ॻाल्हि रखूं था त भाई साहब जन खे जे तकलीफ़ थींदी त उहा तकलीफ़ असांजी हूंदी ऐं असां सॼी बिरादरी कलोड़ा बिरादरी जेका बि हिते आहे असांजे ख़ैरपुर में, पर जाते सॼे सिंध में जे भाई साहब जन खे का तकलीफ़ थी इहो असां सम्झंदासीं त असांजी बिरादरी जी तकलीफ़ आहे। इन जे करे इहा मां वरी बि मीडिया जे तवसुत सां ऐं सॼे दोस्तनि जे उन सां इहा ॻाल्हि उन्हनि खे चवां थो त बाबा महिरबानी कयो, या जेका बि भाई साहब जन जे लाइ या रशीद साहब जे लाइ या ॿियनि जेके चङा आहिनि उन्हनि जी का बि तकलीफ़ थींदी त असां हर साथ हर ॻाल्हि में उन्हनि सां गॾु हूंदासीं। अब्दुल रशीद कलोड़ो ऐं हाजी पनाह तमामु शरीफ़ कारोबारी माण्हू आहिनि।